बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम एंड अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिक ॿिए मौज़ू सां हाज़िर थिया आहियूं। उहो आहे जदीद शाइर डॉक्टर तनवीर अब्बासी। हाणे पहिरीं जेकॾहिं असां डॉक्टर तनवीर अब्बासी जो तारुफ़ कयूं त हुनजो तारुफ़ कुझु हीअं थींदो त पहिरीं त हू पाण डॉक्टर हुया ऐं उन खां अलावा हिननि हमेशह सच जो साथ ॾिनो। ही पाण सच जा साथारी हुआ जिन पंहिंजे कलम जे ज़रिए हमेशह सच जो मान रखियो। हिननि लाइ मशहूरु आहे, इहो चयो वेंदो आहे त डॉक्टर तनवीर साहब जन हमेशह सच जो साथ ॾिनो, पोइ चाहे हिननि खे सच जे साथ ॾियण लाइ केतिरियूं ई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पियो। इवन डॉक्टर साहब खे जेको आहे त जेल में बि बंदि कंदा आहिनि, पर तंहिं बावजूद बि हू पंहिंजे सच जो साथ कोन ॾींदो आहे ऐं हमेशह उन हक़ ऐं सच जो तर्जुमान बणियो। ऐं हमेशह इहा ॻाल्हि हूंदी आहे त जेके डॉक्टर हूंदा आहिनि त उन्हनि खे मतिलबु ॿियनि जे तकलीफ़ुनि ऐं दर्दनि जो अहसासु कोन हूंदो आहे। पर जेकॾहिं असां डॉक्टर तनवीर अब्बासी जी ॻाल्हि कंदासूं त हीअ बिल्कुलु न जो ॿितड़ आहे त डॉक्टर साहब खे जेके ग़रीब माण्हू हुया, जेके लाचार माण्हू हुया, उन्हनि जे दर्द जो तमामु घणो, उन्हनि जे तकलीफ़ुनि जो तमामु घणो अहसासु दिलि में हूंदो हुयनि। जेको पाण असां जॾहिं डॉक्टर तनवीर साहब जी शाइरी जो जाइज़ो कंदासूं त उन्हनि में असांखे बिल्कुलु इहो नुमायां ज़ाहिर थींदो त पाण ग़रीबनि लाइ, मिसकिननि लाइ, जेके लाचार माण्हू हूंदा हुया, उन्हनि लाइ हमेशह दिलि में उन्हनि जे दर्दनि जो अहसासु हूंदो हुयो। ऐं पाण हमेशह जॾहिं त सच जो साथ ॾिनो त उन सच जेको उन्हनि सच जो साथ ॾियणु आहे, उन्हनि जो पंहिंजे नज़्मनि में, पंहिंजे शाइरीअ में बि उन्हनि खे उहो बिल्कुलु जेको आहे त ज़ाहिर थिए थो त पाण हिननि हमेशह सच जो मान मथां रखियो आहे ऐं उन्हनि जेको आहे त हमेशह जेके माण्हुनि जो माण्हुनि लाइ एहसासु आहे, उन्हनि खे बि न पंहिंजी शाइरी ऐं नज़्मनि वसीले कलम बंदि कयो आहे। उन खां बाद में जॾहिं असां पाण डॉक्टर तनवीर साहब अब्बासी जन जी ज़िंदगीअ जो अहवालु कयूं त पाण 1934 खां 1999 ताईं हिननि जो जेको बर्थ डेट आहे त 1934 में पैदा थिया, हिननि जी वफ़ात 1999 में थी। डॉक्टर तनवीर अब्बासी जन जो असुल नालो हुयो नूर नबी अब्बासी ऐं हुननि जे वालिद जो नालो हुयो गुल हसन अब्बासी। पाण डॉक्टर साहब जो जनम खीरपुर ज़िले में थियो, ज़िले खीरपुर ऐं उन जे तालुके सोबेदेरे में थियो। पाण संदसि मैट्रिक ताईं तालीम एनजीबी हाई स्कूल कराची में थी। उन खां बाद में पाण हिननि इंटरमीडिएट डीजी साइंस कॉलेज कराची मां हासिल कयाऊं। ऐं उन खां बाद में जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त हीउ डॉक्टर हुयो त हिननि जेका एमबीबीएस हुई उहा लम्स लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरो मां कई ऐं 1965 खां संदसि हिननि जी जेका कंटिन्यूअसली मुस्तकिल रिहाइश हुई उहा खीरपुर में हुई। ऐं जॾहिं त उहो मुस्तकिल खीरपुर में रिहाइश पज़ीर हुया त उन्हनि जी हिकु ख़ानगी क्लिनिक हूंदी हुई खीरपुर में, जेकी हू हलाईंदा रहंदा हुया। उन खां बाद में डॉक्टर जेको तनवीर अब्बासी आहे, हुननि जो सिंधी शाइरीअ में हिकु तमामु वॾो नालो आहे। उन्हनि जी जॾहिं असां शाइरी पढ़ंदासीं त उहा बिल्कुलु मतिलबु सवली आहे ऐं हुन में जेका सिंधी ॿोलीअ जो इस्तेमालु थियल आहे उहो बि आम ऐं सादी जेको आहे त सिंधी इस्तेमालु थियल आहे, जेका हर कंहिंखे आराम सां सम्झ में बि अची वेंदी आहे, बल्कि उनखे हर कोई जेको आहे त हुनजी तशरीह बि करे सघे थो। ऐं उन खां बाद में डॉक्टर साहब जा जेके शाइरीअ जा चंद जेके मजमू आहिनि उहे बि छपिया आहिनि, जिन में आहे त ही धरती, ॿाराणा ॿोल, उन खां बाद में डॉक्टर साहब चवंदा आहिनि त शाइरीअ जे सभिनी सिन्फ़ुनि ते कमु कयो आहे ऐं हिननि जेको आहे त जेके नयूं सिन्फ़ूं आहिनि उन्हनि खे बि सिंधी शाइरीअ में राज करण में पंहिंजो जेको किरदारु अदा कयो आहे। संदसि शाइरी लफ़्ज़नि जो जुड़ाव, मौसीक़ियत जा गुण, जज़्बनि ऐं ख़्यालनि जी बेसाख़्ती गॾिजी सभु जदीद शाइरीअ वारियूं ख़ूबियूं पूरियूं कयूं अथनि। मतिलबु जेके बि हिननि जी जदीद शाइरी आहे या जदीद शाइरीअ जा जेके पैमाना हूंदा आहिनि, हिननि सभिनी उन्हनि जदीद शाइरीअ जे जेके पैमाना आहिनि उहे पूरा कया आहिनि, जिन में जेको शाइरीअ में जेको लफ़्ज़नि जो इस्तेमालु आहे या हुन में जेको ख़्यालनि ऐं जज़्बनि खे ज़ाहिर कबो आहे, उन्हनि जी शाइरीअ में असांखे बिल्कुलु जेके चंद ख़ासियतूं ऐं ख़ूबियूं आहिनि उहे असांखे नुमायां नज़र ईंदियूं। हाणे जॾहिं असां कंहिं बि शाइर ते सवाल लिखंदा आहियूं, चाहे उहो उस्ताद बुखारी हुजे या डॉक्टर तनवीर अब्बासी हुजे या हाजी अहमद मल्लाह हुजे, कोई बि जदीद शाइर हुजे या क्लासिकल शाइर हुजे,
त असां छा कंदा आहियूं त असांखे उहा त सभिनी खे ॻाल्हि ख़बर आहे त हुन में शाइरी जेका हूंदी आहे शाइर जी उहा बिल्कुलु असांखे कोट करणी हूंदी आहे, लिखणी हूंदी आहे। पर उन सां गॾोगॾु असांखे उहो बि ॾिसणो हूंदो आहे त उन जी जेके शाइरी जा मौज़ू आहिनि, उहे कहिड़ा मौज़ू आहिनि। उहे पंहिंजी शाइरीअ में कहिड़ो दर्स ॾियणु चाहिनि था। उन्हनि जी शाइरीअ में असांखे कहिड़ो सबक़ समायल मिले थो। हाणे जेकॾहिं पाण डॉक्टर तनवीर अब्बासीअ जी शाइरीअ जो जाइज़ो कंदासूं त उन्हनि जो जेको पहिरीं जेको सबक़ आहे या जेको उन्हनि जो शाइरी जो पहिरीं मौज़ू आहे, उहो आहे कलम जी ताक़त। हाणे जॾहिं त पाण शेर चवनि था त इल्मु आहे जंहिं हेठि इल्मु आहे जंहिं हेठि हीसियल दॿायल ॾुतारियल दुकारियल अची नेठि मुड़ंदा। उन्हनि जे मैदान जा गुल नेठि टिड़ंदा। हाणे हिते हिन शेर में पाण जेको आहे त कलम जी ताक़त खे बयानु करण जी कोशिश कनि था ऐं पाण कलम जी ताक़त खे ॿुधाइनि त चवनि था त जिन वटि जेकॾहिं इल्म जी ताक़त आहे ऐं उन्हनि वटि इल्मु आहे त चाहे उहे केतिरा ई ॾुतारियल हुजनि या दुकारियल माण्हू हुजनि या हिसियल हुजनि या दॿायल हुजनि त उन्हनि जे जेके उमेदुनि जा जेके गुल आहिनि उहे नेठि टिड़ंदा। मतिलबु कलम जी हिकु अहिड़ी ताक़त आहे जंहिं सां इंसाननि जा भले जेतिरा बि उहे जेको आहे त ॾुखायल हुजनि पर उन्हनि जूं जेके उमीदूं आहिनि उहे उन्हनि जूं उमीदूं पूरियूं थी वेंदियूं। हाणे जॾहिं त हिननि जो ॿियो शेर आहे जेको कल्म जी ताक़त ते ई पाण जेको आहे त चवनि था त असांखे कल्म जो कसम आहे, असांजो कलम मोहतरम आहे, असांजो कलम हिकु आहे। ऐं असांजो कलम हिकु इल्मु आहे। ऐं जॾहिं त हिन शेर में बि पाण बिल्कुलु जेको आहे त कलम जी ताक़त खे ज़ाहिर कनि था ऐं हुनजो कसम खणी चवनि था त असांखे कलम जो कसम आहे, असांजो ई कलम मोहतरम आहे ऐं असांजो कलम हिकु इल्मु आहे। छाकाणि त उहो कलम ई आहे जंहिंजी वजह सां असांखे जेको आहे त इल्मु मिले थो ऐं असां हुनजी तमामु घणी इज़त कयूं था, उहो असां लाइ मोहतरम आहे। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे जेको डॉक्टर साहब जी शाइरीअ जो ॿियो मौज़ू आहे, उहो आहे मंज़िल माणण लाइ माइल। हाणे पाण जेको आहे त शाइरीअ जे ज़रिए माण्हुनि खे उहो सबक़ ॾियणु चाहिनि था त तव्हांजे रास्ते में जेतिरियूं बि मुश्किलातूं अची वञनि, बल्कि तव्हां हमेशह पंहिंजी मंज़िल ॾे वञण लाइ मंज़िल खे माणण लाइ तयारु रहो। पाण चवनि था त उञ खणी अॻिते हलिबो, उञ खणी अॻिते हलिबो, रुञ भली पए ॾे दलबो, हलणो आहे हिकांदो रण में कहिड़ो मांझांदो। पाण हिन शेर में चवनि था त मतिलबु भले विच में असांखे उञ लॻे या कोई मुश्किलातूं अचनि या रंडगूं अचनि, पर असां छा कंदासीं त उञ हुजे चाहे बुख हुजे बुखायल हुजो उहो सभु कुझु खणी करे असां अॻिते हलंदासूं। ऐं जॾहिं असांखे एतिरो हलणो आहे त पोइ असां विच में कहिड़ो मांझातो कयूं। मांझातो मतिलबु जेको विच में ब्रेक वठिबी आहे त चवनि था त असांखे एतिरो अॻिते हलणो आहे ऐं असांजी मंज़िल खे मारणो आहे त विच में असांखे बीहणो कोन्हे, विच में असांखे जेको आहे त ब्रेक कोन्हे वठिणो। बाद में डॉक्टर साहब जी शायरी जो ॿियो मौज़ू आहे अल्लाह ताला खे ॾोरापो। ऐं जॾहिं हू ॾिसे थो न इंसाननि जूं तकलीफ़ूं ऐं जॾहिं हू ॾिसे थो त इंसान ॾाढो बेवस आहे, इंसान जी बेवसी खे ॾिसी करे या इंसान खे लाचारी में ॾिसी करे हू अल्लाह ताला खे ॾोरापो ॾिए थो। हुन सां मतिलबु शिकायतूं करे थो त उहो अल्लाह जा तसवुर तो में सभु कुझु आहे, तकदुस कहर जिबिर ऐं रहम तुंहिंजा 99 नाला पर तो में हिकु शइ कान्हे, सा आहे इंसानियत। बाद में डॉक्टर तनवीर अब्बासी इंसाननि सां बि शिकायतूं कनि था, इंसान खे बि ॾोरापो ॾियनि था त मूं तोखे हथ ॾिना उन लाइ त कमु करी ऐं तूं उन हथनि खे घड़ी घड़ी हर वेले दुआ जे लाइ खणी। हाणे हिते बि हू इंसाननि खे मतिलबु ॾोरापो ॾियनि था त जीअं त तव्हांखे हथ ॾिना विया आहिनि उन जे लाइ ॾिना विया आहिनि त तव्हां उन्हनि लाइ लोचियो, तव्हां उन्हनि हथनि सां कमु कयो ऐं मुश्किलातुनि वक़्तनि में तव्हां उन्हनि हथनि खे खणी करे अलाह खां हुनजी पनाह घुरो। ठीकु आहे। त ही इंसाननि खे बि ॾोरापो ॾियनि था। ऐं उन खां बाद में डॉक्टर तनवीर अब्बासी जी शाइरी जो ॿियो मौज़ू आहे हुस्न जो कदुर। तॾहिं शेर तनवीर लिखबो आहे पाण ई जॾहिं घाव दिल ते कोई खाइबो आहे। हाणे जॾहिं तव्हां हिन जो ही शेर पढ़ंदा न त हिन में इहा असांखे मतिलबु नज़र ईंदो त हिन जी तव्हां ॿोली में ॾिसंदव त नफ़ासत बि नज़र ईंदी, हिकिड़ो मिठास बि नज़र ईंदो ऐं मतिलबु बिल्कुलु सादा लफ़्ज़ आहिनि ऐं हिननि में रवानी आहे।
मतलब असांखे हिन में कोई बि हथरादो जेको आहे लहजो या शाइराणो लहजो नज़र न ईंदो। मतलब हिन सां जॾहिं पढ़ण मां ख़बर पवंदी त वाक़ई शाइर जे लफ़्ज़नि में पंहिंजे दिल जो धड़को महसूस करे रहियो आहे। हाणे हिन में जेको आहे त हुस्न जो क़दुरु खे बयानु कंदे चवनि था त मतलब तॾहिं शेर तनवीर लिखिबो आहे पाणे जॾहिं घाव दिल ते कोई खाइबो आहे। ठीकु आहे, त मतलब जॾहिं कंहिंखे दिल ते घाव लॻबो आहे त उहो ई जेको आहे त कोई शेर लिखंदो आहे। ठीकु आहे, त पाण हिन में छा था चवनि त हुस्न जी क़दुरु करे ॿुधाइनि था त जेके बि शेर शाइर लिखंदा आहिनि त ऑब्वियसली हर कंहिं शाइरीअ जो रुमानियत वारो कोई न कोई अंसर ईंदो आहे, अंसर हूंदो आहे। काफ़ी शाइरनि रुमानियत ते बि शाइरी कई आहे, जीअं पाण शेख हयास में ॾिसंदासूं त उन्हनि जी बि तमामु मतलब हिकु घणी जेका शाइरी आहे उहा रुमानियत ते थियल आहे। कि पाण मोहब्बत में सूर सहण ते बि शाइरी चवनि था जीअं चवनि था त जंहिं न में लोॾा खाधा तंहिं बि पुनल सां पेच न पातो। हाणे पाण चवनि था त मतलब जेको आहे न जंहिं मोहब्बत में लोॾा न आहिनि खाधा मतलब जे मोहब्बत में तकलीफ़ूं बर्दाश्त न आहिनि कयूं ऐं ॾुख न आहिनि ॾिठा त उन्हनि सम्झो पुनल सां पेच न पातो। मतलब उन्हनि सम्झो मोहब्बत कई कोन्हे, उहा मोहब्बत ई कोन आहे जंहिंमें तकलीफ़ूं ऐं दर्द न हुजनि। उन खां बाद में हुबुल वतनी जो दर्स जॾहिं त पाण पंहिंजे जेको आहे त वतन सां बि तमामु घणी मोहब्बत कंदा हुया, उन टाइम ही खिरपुर जे जेल में हुया। जॾहिं जेको आहे त हिननि बिल्कुल बि जेको आहे त अहिड़ियूं तकलीफ़ूं सहण खां बाद में बि हिननि सच जो साथ कोन ॾिनो न। ऐं हुननि पंहिंजे हुबुल वतनी खे बयानु कंदे चवनि था त उंदे जी सकरात हुजे भल तुंहिंजी वाई हूंदी वात, दिल में हूंदो तुंहिंजो दर्द, तुंहिंजे सूरनि जी सौगात, आहियूं तो लाइ आता धरती माता, पुख़्ता थी विया तोसां नाता। हाणे जॾहिं तव्हां ही शेर पढ़ंदव त हिन में तव्हांखे नज़र ईंदो त पाण पंहिंजे वतन सां मोहब्बत जो इज़हार कंदा त भले सूरनि जी सौगात हुजे, केतिरा बि असांखे सूर हुजनि, केतिरा बि जेको आहे त असांखे तकलीफ़ूं ॾिनियूं वञनि, पर असांखे दिल में तुंहिंजो ई दर्द हूंदो, असांजा जेके अज़म हूंदा न उहे पुख़्ता हूंदा, असांजो जेको तोसां नातो हूंदो उहो पुख़्तो हूंदो। उहो कंहिं तकलीफ़ुनि सां जो मोहताज कोन्हे त असांखे तकलीफ़ मिली वञे ऐं असां जेको आहे त असांजो जेको नातो आहे उहो एतिरो नाज़ुक कोन्हे त उहो टुटी वञे। हाणे पाण ज़ुल्म ऐं ॾाढ खिलाफ़ जंग लड़ण लाइ खे बि जेको आहे त पंहिंजे शाइरीअ में हिननि इस्तेमालु आंदो आहे। पाण चवनि था त मूं हथ में बंदूक खईं आ, मुंहिंजी झोलीअ में ही बम आ, हाणे आउं सूली न चढ़ंदसि, हाणे तुंहिंजो वारो आ। त तव्हां हिन में ॾिसंदव त पाण ज़ुल्म ऐं ॾाढ खिलाफ़ बि विढ़ण लाइ चवे थो त हाणे उहो टाइम हली वियो आहे त असां जेको आहे त दर्द सहंदा हुयासूं, हाणे तव्हांजो न बल्कि असांजो वारो आहे। मतलब जिते तव्हांखे तकलीफ़ूं हुजनि ऐं ज़ुल्म हुजे ॾाढ हुजे त उन ख़िलाफ़ माण्हूअ खे जंग जेको आहे त विढ़णु घुरिजे ऐं सच जो हमेशह साथ ॾियणु खपे, जीअं त पाण हमेशह सच जा साथारी रहिया आहिनि। पाण में हिननि जो हिकिड़ो ॿियो लास्ट शेर पाण पढ़ंदासूं त प्यार जो समुंड उजहाग प्यारा, प्यार जो समुंड उजहाग प्यारा, प्यार जो समुंड उजहाग। हाणे शायर इहो इंसाननि खे प्यार ऐं मोहबत जो दर्द चवे थो त मतलब प्यार हिकु समुंड वांगुरु आहे जंहिंमें झागे नथो सम्झे। ठीकु आहे, उन खां बाद में जेकॾहिं असां डॉक्टर साहब जी फनी लिहाज़ सां उनजी शाइरी खे तथियो कयूं त मोहम्मद नसीम मिर्ज़ा लिखे थो त क्लासिकल कहाणी जे आधार ते हिन नज़्मुनि खे हिकु सख़्त रचनाऊं चई सघिजे थो। गज़लनि में दर्दनि ऐं ॾुखनि जी हालतुनि खे मौज़ू बनायो अथसि, संदसि गीत जदीद सिंधी शाइरीअ जे मथे जो झूमर आहिनि। ठीकु आहे, हाणे ही हुयो असांजो डॉक्टर तनवीर अब्बासी। असां नेक्स्ट लेक्चर में ॿिए कंहिं शाइर या के नसार निगार के डिस्कस कंदासूं। अल्लाह हाफिज़।